सिंध में डेंगी बुखार के केसनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। सिहत खाते जे अंगनि अखरनि मूजिबि हलंदड़ महीने डेंगी जा 3020 केस रिपोर्ट थिया आहिनि। सिहत खाते जो चवणु आहे त कराची डिवीजन में सभ खां वधीक 2818 केस रिपोर्ट थिया आहिनि। सिहत खाते जे अंगनि अखरनि मूजिबि हैदराबाद में 132, शहीद बेनज़ीराबाद में 30 ऐं मीरपुर ख़ास में 20 केस रिपोर्ट थिया आहिनि। सिहत खाते जो चवणु आहे त सखर डिवीजन में 16 ऐं लाड़काणे में 4 केस रिपोर्ट थिया आहिनि। सिहत खाते जे अंगनि अखरनि मूजिबि हलंदड़ साल सिंध में 5589 केस ऐं 11 ॼणा फ़ौत थिया आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, सिंध में डेंगी बुखार जे केसनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। सिहत खाते जे अंगनि अखरनि मूजिबि हलंदड़ महीने डेंगी जा 3020 केस रिपोर्ट थिया आहिनि। सिहत खाते जो चवणु आहे त कराची डिवीजन में सभ खां वधीक 2818 केस रिपोर्ट थिया आहिनि। सिहत खाते जे अंगनि अखरनि मूजिबि हैदराबाद में 132, शहीद बेनज़ीराबाद में 30 ऐं मीरपुर ख़ास में 20 केस रिपोर्ट थिया आहिनि। सिहत खाते जो चवणु आहे त सखर डिवीजन में 16 ऐं लाड़काणे डिवीजन में 4 केस रिपोर्ट थिया आहिनि। सिहत खाते जे अंगनि अखरनि मूजिबि हलंदड़ साल सिंध में 5589 केस ऐं 11 ॼणा फ़ौत थिया आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, सिंध में डेंगी बुखार के केसनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। फ़ैरोज़ बबर लाइन ते मौजूद आहे। फ़ैरोज़, डेंगी बुखार के केसनि में इज़ाफ़ो थियण लॻो आहे। हलंदड़ महीने जा 3020 केस रिपोर्ट थिया आहिनि। वधीक छा चवणु आहे सिहत खाते जो? जी बिल्कुल, सॼी सिंध में डेंगी वायरस के केसनि में वाध जो सिलसिलो जारी है। सेहत खाते जी जारी कयल रिपोर्ट मूजिबि हलंदड़ महीने सिंध अंदरि डेंगी जा 3020 केसिस जेके आहिनि उहे ताईं रिपोर्ट थिया आहिनि, जंहिंमें कराची डिवीज़न में सभ खां वधीक 2818 केस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त हलंदड़ महीने में हैदराबाद डिवीज़न में 132, मीरपुर ख़ास डिवीज़न में 20, लाड़काना डिवीज़न में 4 केस रिपोर्ट थिया आहिनि ऐं सखर डिवीज़न में 16 ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में 30 केस ठीक आहे जेके आहिनि उहे फ़ैरोज़, महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।